बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, हिन वक़्तु असां आबाद फार्म ते मौजूदु आहियूं ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असां अॼु खां 10-15 ॾींहं अॻु में तव्हांखे ॿुधायो पिए त हिते असां वटि ख़ासि करे TD1 ऐं हुन खां सवाइ ॿिया किराब जीअं अब्दुलसत्तार आहे, उन्हनि में बि जेको आहे सो रस्ट नज़र अची वई। अहिड़ा फसल जेके 80 खां 90 ॾींहंनि जे क़रीब पहुता त उन्हनि में जेको आहे सो रस्ट अची वई आहे ऐं उन ते असां मुख़्तलिफ़ कंपनियुनि जा मुख़्तलिफ़ प्रोडक्ट यूज़ कया आहिनि। ऐं FMC वारनि हिकिड़ो प्रोडक्ट नओं आंदो हो जेको लॉन्च पिया कनि ईंदड़ साल जे लाइ, उनजा ट्रायल मुख़्तलिफ़ हलनि पिया ऐं उहो जेको आहे सो अॻु में हिकु हफ़्तो असां हिकिड़ो ट्रायल करे चुका आहियूं ऐं उनखे रिपीट स्प्रे कयूं पिया। उन में अञा ताणी अल्हम्दुलिल्लाह किथे फंगस वग़ैरह नज़र कोन आई आहे। त इन जे बारे में वधीक तफ़सील जेको आहे सो असां ख़ालिद राजपूत खां पुछंदासीं, जेको शहदादपुर तालुके खे FMC जे जो कंसल्टेंट बि आहे उनखे हैंडल करे पियो, त हू उन बारे में ॿुधाईंदो। सर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। आऊं ख़ालिद परवेज़, सीनियर सेल्स ऑफिसर FMC शहदादपुर एरिया। सर, साईं जी मूंखे ॿुधाए चुको आहे त असां साईं वटि आयासीं। असांजी कंपनी जी हिकिड़ी नई प्रोडक्ट आहे इक्वाल, जेको असांखे तव्हांखे अॻिते हली जेॾीमहिल असां टैंक ठाहींदासीं त तव्हांखे वरी ॾेखारींदासीं। इक्वाल में ॿ ज़ारनि एज़ॉक्सीस्ट्रोबिन 20% ऐं उन सां गॾु फ्लूट्रिया फोल आहे, उहा बि 20%। इहा प्रोडक्ट जेका आहे हर क़िस्म जी फंगस जेका अचे थी असां वटि फील्ड में, ऐं हिन टाइम असां साईं सां गॾु जेका असां विज़िट कयोसीं त असां गॾिजी करे 3-4 क़िस्म जा फंगस हिन साल असां फील्ड में ॾिठासीं, जंहिंमें जेको क़ाबिल ज़िक्र आहे असां रस्ट आहे। रत्ती असां वटि तमामु घणी आई आहे ऐं उन सां गॾोगॾु असां वटि करनाल बंट ऐं थर्ड जेका ॾिठी आहे फ्यूज़िरम हेड ब्लाइट असांखे फील्ड में ॾिसण में आयूं। त रस्ट जे अगेंस्ट प्रिवेंटिव स्प्रे थींदा आहिनि। इन करे असां जेका FMC जी इहा प्रोडक्ट आहे इक्वाल, इहा वठी आयासीं साईं वटि। त असांखे स्प्रे सरिनि ते कराइणो आहे एज़ ए ट्रायल बेसिस, त ॾिसूं था प्रोडक्ट असांजी केतिरे क़दुरु बेस्ट आहे। उनजो लास्ट वीक असां विज़िट मतिलबु स्प्रे कयोसीं इक्वाल सां गॾु अमाइनो एक्स, ऐं उन जो जेको रिज़ल्ट आहे उहो दोस्त ॾिसी सघनि था। फसल में अवां ॾेखारे बि सघो था, फसल बि पोयां बीठो आहे। त अल्हम्दुलिल्लाह हेसि ताणी कंहिं बि क़िस्म जी का बि फंगस असांखे फील्ड में ॾिसण न आई आहे। रिपीट स्प्रे लाइ वरी असां हाज़िर थियासीं। 7 ॾींहं असांखे रिपीट स्प्रे करिणो हो। हिन स्प्रे में असां इक्वाल सां गॾु केटालिस्ट खे इस्तेमालु कयो आहे। केटालिस्ट FMC कंपनी जी हिकिड़ी प्रोडक्ट आहे जंहिंजो नालो केटालिस्ट FS आहे। हिन में लिक्विड पोटाश 30% ऐं उन सां गॾोगॾु हिन में हिकिड़ी नई टेक्नोलॉजी आहे O4 टेक्नोलॉजी, जंहिंमें ऑर्गेनिक 4 क़िस्म जा ऑर्गेनिक मादा हिन प्रोडक्ट में मौजूदु आहिनि। तंहिंजे करे हिन जी वाध वेझ ॿियनि प्रोडक्ट जे निस्बत तमामु तेज़ थी अचे। उहो स्प्रे असां वटि हले पियो ऐं आऊं ओवर टू साईं मोहम्मद ख़ान वसाण त इहे साईं ॾिठो आहे त रिज़ल्ट्स कीअं मिलिया आहिनि हेसि ताणी हिन वीक जा। त आबादगार दोस्तो, हिन वक़्तु जेका हीअ रती जे ख़िलाफ़ु दवा कयूं पिया, उनजा रिज़ल्ट त माशाल्लाह बहितरीन आहिनि। बाक़ी रहियो केटालिस जे बारे में, इहो पोटाश आहे, हिन जो लिक्विड पोटाश, इहो लास्ट ईयर खां वठी आउं यूज़ कयां पियो ऐं बहितरीनु जेको आहे सो दाणे जी भराई ऐं फसल में ग्रीनरी आणणु ऐं तमामु जेको आहे सो उनजे रिज़ल्ट में VIP आयूं आहिनि। ऐं हिन साल त जेको आहे तक़रीबन 200 एकड़ ते कयो आहे। बाक़ी लास्ट ईयर असां 30-40 एकड़ ते करे उनजा ट्रायल ॾिठा। त इहा बहितरीनु प्रोडक्ट आहे ऐं हमेशह उहा कोशिशि आबादगार उहे ई कनि जेके जॾहिं कणिक तव्हांजी गोभ जी हालत में आहे या ॿी हालत में, ईअं खणी चऊं त निसिल न हुजे, उन वक़्तु ई करे हेजे। पर हाणे हीअ त मजबूरन असांखे हिन दवा सां गॾु कयूं पिया, जो हीअ पंहिंजो निकिरी आयो आहे, सिटो बि निकिरी आयो आहे, पर रती बि हाणे अचे पई, छो जो हिन टुकड़े जंहिंमें असां हीअ कयो आहे उते रती कोन आई आहे। ऐं अमाइनो एसिड बि हुन सां गॾु असां स्प्रे कयूं पिया, छो जो अमाइनो एसिड इन लाइ हूंदो आहे जीअं दाणे जी जेका आहे भराई मुकमल थिए। बहरहाल अलाह ताला जेको आहे सो सभिनी आबादगारनि जे फसलुनि में ख़ैरु करे ऐं अहिड़े क़िस्म जो जेको आहे मर्ज़ु न अचे। जिन वटि जेकॾहिं मर्ज़ु अची वियो आहे त उनखे त हुअं ई स्प्रे करिणो पवंदो, पर जिन जे पासे रती न आई आहे त उन्हनि खे प्रिवेंटली स्प्रे करणु घुरिजनि, जीअं हू पंहिंजी बहितर पैदावार खणी सघनि। त दोस्तो, आबादगार साथियो, तव्हांखे जीअं गुज़ारिश कईसूं पिए त हफ़्तो अॻु बि असां हीअ जेके दवाऊं आहिनि इहे स्प्रे करे चुका आहियूं रती जे ख़िलाफ़ु। ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु हफ़्तो थियो आहे, उन सॼे प्लाट खे मूं चेक कयो आहे त रती वग़ैरह कोन आई आहे। त हीअ हिन खां पुछूं था पंहिंजो ख़ालिद खां, जेको हिन कंपनी जो कंसल्टेंट आहे शहदादपुर जो FMC जो, त हीअ सही हाणे माना हीअ पाण घणियूं दवाऊं विझंदासीं, कीअं थोरो ॿुधायो आबादगार में। आबादगार दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त पहिरियों जेको स्प्रे असांजो हुन में अमाइनो एक्स असां गॾाई हुई हिन इक्वाल दवा सां। अमाइनो एक्स अमाइनो जो अमाइनो एसिड्स आहे ऐं हिन सां गॾु असां हीअ दवा जेका इक्वाल नाले सां दवा आहे, हिन में 2 ज़हर आहिनि, एज़ॉक्सीस्ट्रोबिन 20% ऐं फ्लूट्रिया फोल 20%। FMC जी नई प्रोडक्ट आहे। रती रस्ट जेका आहे, उनखां अलावा जेका बि फंगस अचनि थियूं असां वटि, उन्हनि सभिनीनि खे ई ख़तमु करे थो। न इहो फार्मूलो कंहिं ॿियनि कंपनियुनि वटि आहे या न आहे? बिल्कुलु सर हूंदो, पर फ़िलहाल एज़ॉक्सी ऐं फ्यूट्राफोल जो जेको मिक्सचर मूंखे ॾिसण में न आयो आहे कंहिं कंपनी वटि, पर थी सघे थो कंहिं वटि हुजे। छो जो मूं हिनखे हफ़्तो खनि अॻु में लॻायो आहे त उन प्लाट में जेको आहे सो
ये बिल्कुल रत्ती हुई कोन था प्रिवेंटिव स्प्रे के तो उनमें आई भी कोन आई बि कान्हे हेसिताणी। हाणे असीं जेको ॿियो स्प्रे कंदासीं हफ़्ते खां पोइ उन में इक्वॉल साॻी दवा ऐं उन सां गॾु केटालिस्ट जेका लिक्विड पोटाश आहे FMC जी, इहा ॿई इस्तेमालु कंदासीं। तरीक़ेकार तव्हांखे ॾेखारियां थो त कीअं असां हिनखे मिलायूं था ऐं केतिरो डोज़ असांखे ॾियणो आहे दॿे में। अच्छा ॿी थोरी वज़ाहत करे छॾियो त आबादगार पुछंदा त हीउ जेको तव्हांजो केटालस आहे जी सर, ही पोटाश त मुख़्तलिफ़ कंपनियूं मौजूदु आहिनि, हिन में को फ़र्क़ु आहे छा जो? बिल्कुलु सर, केटालिस्ट FS जेको पोटाश आहे इहो लिक्विड पोटाश आहे 30%, पर इहा एक्टेग्रो कंपनी आहे अमेरिकन, उन जी दरियाफ़्त आहे। ऐं हिन में ऑफऑर टेक्नोलॉजी आहे जेका फर्टिलाइज़र जी हिकिड़ी नई टेक्नोलॉजी आहे। ऑफऑर ऑर्गेनिक ऐं 4 माना 4, हिन में 4 ई ऑर्गेनिक मादा मौजूदु आहिनि। इन जे करे हिन जो जेको रिज़ल्ट्स आहिनि या हिन जा जेको दाणे खे वधाइण जो जेको प्रोसेस आहे हू ॿियनि पोटाशियम जे मुक़ाबले में हेसिताणी जेका असां फील्ड में ट्रायल्स कराया आहिनि असांखे तमामु बहितर ॾिसण में आयो ऐं वधीक पैदावार वधे थी हिन सां। अच्छा, त हाणे हीउ जेको तव्हां विझो पिया कीअं माना इहो घणो सीसी विझंदो पंहिंजो दॿे में? सर इहो 200 ml जो डोज़ आहे। हा, उन हिसाब सां असांखे डोज़ ठाहिणो आहे त 200 ml जेकॾहिं असां 6 टैंक में कयूं था त हीउ 30+ थी वेंदो। ऐं जेकॾहिं असां हिनखे कयूं था 8 टैंकियुनि में त हीउ 25 सीसी जो मतिलबु फी टैंकी जो डोज़ ठहंदो। यानी सोराब जो जेको टैंकी तव्हां वटि यूज़ कयो था 16 लीटर टैंक, हुन में 25 सीसी पवंदो। ऐं जेको असां वटि आम जेका हीअ बैटरी वारा दॿा आहिनि जंहिंमें 20 लीटर पाणी पवंदो आहे, इन में ही पवंदो 30 सीसी। अच्छा, हाणे इहो तव्हां विझो पिया 30 सीसी ऐं जेको केटालस घणो विझणो आहे माना पाण खे? सर उन जो बि उहो ई थींदो लीटर जे हिसाब सां। असांखे 6 टैंकियुनि में करिणो आहे त तक़रीबन 80 सीसी जो डोज़ पवंदो असांजो हिन दॿे में। अच्छा जी सर, हीअ 3 सीसी दवा जेका आहे असां इक्वाल हिन में विधी आहे। हा, ऐं अमाइनो एसिड घणो था ॾियो? अमाइनो एसिड सर जेको असांजो 400 ml जो डोज़ आहे, मतिलबु 50 सीसी पर टैंक।